जमाने ते कोई पीर विखा मैनू अली वर्गा जमाने ते कोई पीर विखा मैनू अली बाज मुहम्मद दा अली बाज मुहम्मद दा कोई वीर विखा मैनू अली वर्गा जमाने दे कोई पीर विखा मैनू। हाणे दिसा तो मदीने वाले लजपाल फरमायो है अली जो जिक्र करण इबादत आ अली जो जिक्र करण इबादत आ दिसा था केर केर इबादत कंदो अली 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 जितनी किसे दीवी अली जितनी किसे दीवी ओ जागीर भी खा मैनो समझौदा अली वर्गा जमाने दे ओ कोई पीर भी खा मैनो खुदा जिसको औजे कमाल देता है उसको सैयदा ज़हरा की चौखट पे डाल देता। परखना हो किसी को परखना हो किसी को कह चेक करना हो जे परखना हो किसी को तो करो जिक्र हैदर ये वो जिक्र है जो शजरे खगाल देता है। पढ़ने दीजिए ना मंजर फजाए दहर में सारा अली का है जिस समत देखता हूँ नजारा अली का है। मरहब मौला अली सरकार जो मुकाबिलो थियो जॾहिं मरहब जो मां अले केतिरे पहलवाननि सां हिकिड़ो विढ़ंदो आहियां ऐं अली तूं त आहीं बि हिकिड़ो अली तू पहिरियों पंहिंजो वार कर पंहिंजी दिलि जी हसरत पूरी कर छो त मुंहिंजे वार खां तू न बचंदे मरहब पंहिंजी ताक़त ते गुरूर कदई अचो। मौला अली फरमायो असां सखी आहियूं असांजो घराणो सखी आहे वञ ही सखावत तुंहिंजे लाइ अॼु पहिरियों वार तूं कर। मरहब वार कयो हज़रत अली सही वार खां बचाए छॾियो पाण खे। हाणे मरहब जो ऐं अली तूं वार कर जॾहिं मौला अली सरकार जो वार कयो आहे त मरहब किरियो मरहब जा हवारी चवण लगा मरहब वरी उथंदो वरी विढ़ंदो वरी उथंदो वरी विढ़ंदो हू मरहब चवण लगा हेॾा आशिक चवण लगा पीर नसीर वो मंजर ॾिठो उन मंजर के ॾिसी करे चई मता खुश हो जो मरहब उथंदो मरहब दो नीम यानी ॿ टुकड़ा मरहब दो नीम है सरे मक्तल पड़ा हुआ उठने का अब नहीं है ये मारा अली का है मारा
अली वर्गा ज़माने दे कोई पीर विखा मैनू।